ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له سبحان الله ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولو أنهم إذ ظلموا أنفسهم جاءوك فاستغفروا الله واستغفر لهم الرسول لوجدوا الله توابا رحيما. سبحان الله. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. أمة أحمد نبی سبحان الله. دوست دارے چار یارم تب اولاد علی. مذہب حنفی دارم ملت میسرت اس مقام. آگے جا احسان جو ہادی ملیم بھیڑو. والغللا بکمالہ کشفت جا بجمالہ. حسنت جمیع خصالہ. صلوا علیہ وآلہ وسلموا تسلیما. محبت سا ذوق سا شوق سا سب کے جی پڑھو. اللہم صلی علی سیدنا و نبینا و مولانا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. سبحان الله. حمد و صلاة کا بعد نہایت ہی واجب الاحترام صدر محفل حضرت علامہ و مولانا سائیں مولانا نذیر سکندری صاحب این سا گڑو گڑ پیاری جماعت سگوری. السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. عزیزان گرامی ماتا جے سامو قرآن مجید فرقان حمید جی ہکڑی آیت تلاوت کیا. سبحان اللہ. دعا کیوں اللہ رب العزت مکے حق ऐं सच بیان کرنے جی توفیق نصیب فرمائے. سبحان اللہ. ان سان گॾो गॾु इहा दुआ कयो त अल्लाह सी तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए. अज़ान ग्रामी
पंहिंजे घरां निकितासीं निकरण महिल दिमाग़ जे मथां सोचनि जे मथां हिकिड़ो मज़मून तयारु हुयो त लाज़मी तव्हांजे साम्हूं उन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं लाज़मी इंसान आहियूं तो सोच त थींदी आहे जलसे ते वञूं था उन जलसे ते वञण खां बाद में हिन मौज़ू ते ॻाल्हाइणो आहे मिसाल तौर ते ही महीनो आहे रबीउल सानी जो जेको पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे निस्बत सां असां ई तव्हां मल्हाईंदा आहियूं सुभान अल्लाह हालांकि कहिड़े बि महीने जे अंदर अल्लाह जे वलियनि जो ज़िक्र ख़ैर कजे त का मन कोन्हे सुभान अल्लाह पर माण्हू आलम सगोरा पंहिंजे सहूलत मुताबिक़ महीननि जी तरतीब ॾींदा आहिनि पोइ उन महीननि जी तरतीब जे हिसाब सां अवामी अहले सुन्नत खे महीने जे हिसाब सां मौज़ू बि ॿुधाईंदा आहिनि तकिर कंदा सुभान अल्लाह मां बि उन साॻे तरीक़े सां कुझु ॻाल्हि सोचे आयुसि अॼु अल्लाह जे वलियनि जो ज़िक्र कंदुसि ख़ासुल ख़ास पीरनि जे पीर सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जो ज़िक्र ख़ैर थींदो पर जब हिते आयासीं फ़कीर गुलाम सरवर ऐं साईं वारनि नात पढ़ियूं पे माशाअल्लाह पर मथो जमल अदा मंज़ूर नात पढ़ी त वारो सॼो मौज़ू तब्दील थी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे विलायत अदा साईं गुलाम सरवर बादशाह माण्हू आहे असांजे साम्हूं फ़कीर मंज़ूर नात पढ़ी हुन पंहिंजे हिसाब सां पढ़ी पर उनखे बि त उमेद आहे त रसूलुल्लाह शफ़ाअत कंदो सुभान अल्लाह इहा या न आहे त ॿुधा मां सॼो जो सॼी मुआरी ॻाल्हि जेका सोचे आयुसि वई तब्दील थी पोइ मां जेका तव्हांजे साम्हूं वक़्त जी ॻाल्हि आहे दरिया जे मथां सफ़र पे कई ॿेड़ी जे अंदरि वेठो सुभान अल्लाह साणुस करे हिकिड़ो ख़लीफ़ो बि गॾु आहे पाण बि वेठो आहे ऐं साम्हूं अची ॿेड़ी में ॿिया माण्हू बि वेठा पर हुन सां हिकिड़ी ॼञ गॾु वेठी सुभान अल्लाह केरु वेठा ॼञ गॾु वेठी ऐं जो ॼञ अची वेठी त उन्हनि ॼञ जे अंदरि लाज़मी हाणे शादी आहे ॼञ आहे त के सुठा माण्हू बि हूंदा आहिनि के उन में पंहिंजे हिसाब सां चिरवेला बि हूंदा आहिनि के भोग ठिका वेठा कंदा आहिनि के कीअं कंदा आहिनि पर उन्हनि शादियुनि में पुराणे ज़माने में अॼु बि आहे पर तमामु पुराणे में तमामु वधीक हूंदो त हिकिड़ो राज भाग जो हिकिड़ो मशकिरो बि पाण सां गॾु खणंदा सुभान अल्लाह इहो आहे न ऐं बिरादरी में विया हुआ हा अलहमदुलिल्लाह इहो आहे अलहमदुलिल्लाह बिरादरी वारा आहियूं राज भाग वारा आहियूं सुभान अल्लाह त उहो मशकिरो बि चढ़ियो वो मशकिरो कमर वेठो भोग करे पंहिंजे हिसाब सां भोग हलनि पिया जा माण्हू वेठा खिलनि वो ख्वाजा अब्दुल रहमान पंहिंजे हिसाब सां वेठो आहे सुभान अल्लाह वेही वेही पंहिंजे ख़लीफ़े खे जीअं ख़लीफ़ा छा पिया कनि तेसिं जी शादी लॻी पई आहे ख़ुशी जो समा लॻो पियो आहे इहो मशकिरो हिन खे मशकिरूं करे करे खिलाए रहियो आहे ख्वाजा अब्दुल रहमान फरमायो हा वदा इहो मशकिरो हिन खे खिलाए रहियो आहे ज़ाहिर में खिलाइण जे करे इन जी दिलि मुर्दा थी चुकी आहे जो घणो खिलण सां दिलि मुर्दा थींदी आहे पर अदा तोखे इहा ॻाल्हि ॿुधाए त हिन मशकिरे जी दिलि में बि इहो ज़रूर आहे त क़यामत में मुंहिंजी शफ़ाअत में हिकिड़ो मोहम्मद जंहिं टाइम ते क़ब्र में ईंदुसि उन टाइम ते रसूलुल्लाह ज़रूर मुंहिंजी शफ़ाअत करण अची वेंदो सुभान अल्लाह सम्झ में ॻाल्हि किथे नथी अचे त पता जे करे तव्हां असांजी बि छा इहा ई उमेद आहे त असां बि इंशाअल्लाह जॾहिं जान छॾींदासीं जान छॾण त परे जी ॻाल्हि आहे पर हिन जान जे अंदरि बि रसूलुल्लाह असांजे लाइ भरजलो आहे हिन में बि असांजे लाइ जेको आहे रसूलुल्लाह जा असांजे मथां करम वॾा आहिनि थोरा करम कोन्हनि केतिरा करमनि जो ॻणण वठो कोन्हे तव्हां यकीन ॼाणो जेकॾहिं असां पंहिंजे गुनाहनि जे तरफ़ थोरी नज़र कयूं न त ही नज़र करण
असांजे गुनाहनि जो इज़ालो कोन थी सघंदो पर वो रब कायनात असांजे मथां रहम वारो बणियो बीठो आहे और रब कायनात असांजी तव्हांजे मथां अरहम राहिमीन रब बणियो बीठो आहे असांजी तव्हां जूं शकिलूं नथो फेराए पियो अल्लाह सी असांजे मथां अज़ाब पाणी जो नथो नाज़िल फरमाए अल्लाह सी असांजी तव्हांजे मथां जी आयत जो तर्जुमो ॿुधाए पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه اللہ نے کرامی اللہ رب العزت قرآن مجید فرقان حمید میں شازمائے وَلَا أَلَّمْهُمْ إِذْ ظَلَمُوا أَنفُسَهُمْ جَاءُوكَ فَاسْتَغْفَرُوا اللَّهَ وَاسْتَغْفَرَ لَهُمُ الرَّسُولُ سبحان اللہ سبحان اللہ या रसूलल्लाह पांजे इन उम्मत के चई ॿुधा जेकर इहे पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कनि छा कनि ज़ुल्म कहिड़ो करिणो आहे जो इन्हनि ट्रक जे हेठो अचिणो आहे न न इहो बि पंहिंजा ख़ुदकुशी आहे इहो ज़ुल्म आहे लाज़मी पाण जो पाण खे लकोड़ हणे इहो ज़ुल्म आहे न न ज़ुल्म इहो आहे जो तूं गुनाह करे अल्लाह जी नाफ़रमानी करे अल्लाह से तोखे फरमाए नमाज़ पढ़ तूं नमाज़ छॾे ॾे अल्लाह से तोखे फरमाए रोज़ा रख तूं रोज़ा छॾे ॾे अल्लाह से तोखे फरमाए कूड़ न ॻाल्हाए तूं कूड़ ॻाल्हाइण शुरू कर अल्लाह से तोखे फरमाए तूं गीबत न कर गिला न कर तूं गिला करणु शुरू कर ॾे ओ मोमिन मुस्लमान तुंहिंजा जो घाटो घटि आहे तुंहिंजा जो नुक़सानु घटि आहे आख़िरत जो नुक़सानु तमामु वॾो आहे नमाज़ पढ़ण जो नुक़सानु तमामु वॾो नमाज़ न पढ़ण जो नुक़सानु तमामु वॾो आहे रोज़े न रखण जो नुक़सानु तमामु वॾो आहे इन्हनि नुक़साननि जो